सिंधी सुराण जे अॼु जे हिन एपिसोड में तव्हांजी हार्दिक आजया आहे। अॼु असीं तव्हांखे मिलाईंदासीं सिंधियुनि जे बर्ख बैरिस्टर कानून निदान श्री राम जेठमलानीअ सां, जेको हाणे हिकु दफ़ो वरी MP चूंडिजी आयो आहे। असां सिंधियुनि जूं वधीक ऐं वधीक आशाऊं ॿधिजी वियूं आहिनि दादा जे हिन पोज़ीशन सां। इन खां सवाइ असीं तव्हांखे ॾेखारींदासीं वीडियो गीत। त पहिरीं मिलंदासीं असीं श्री राम जेठमलाणीअ सां। असीं पहिरियों सुवाल तव्हांखां इहो ई पुछंदासीं दादा, त अरबी लिपीअ जे हक़ में जॾहिं तव्हां केस खटियो हो, हिन लिपीअ बाबति तव्हां इहो केस कीअं लड़ियो? मुंहिंजो धर्मी पुस्तक आहे, सो आहे हिंदुस्तान जो संविधान, जंहिंजो मां शागिर्दु आहियां, जंहिंजो मां पुॼारी आहियां। हाणे उन कॉन्स्टिट्यूशन में लिखियलु आहे त हर हिकु नागरिक खे पंहिंजो अधिकार आहे पंहिंजे ॿोलीअ ऐं लिपीअ जी हिफ़ाज़त करणु। जेकॾहिं हर हिकु नागरिक खे इहो हक़ु आहे त हीउ असांजो हक़ु सेंट्रल गवर्नमेंट जिते पंडित जवाहरलाल नेहरू प्राइम मिनिस्टर हो ऐं महाराष्ट्र गवर्नमेंट जिते मोरारजी भाई जहिड़ो बलवान पॉलिटिशियन चीफ मिनिस्टर हो, इन्हनि ॿिन्ही गॾिजी इहो फ़ैसिलो कयो त रुॻो जेके सिंधी आहिनि सा पंहिंजी लिपि छॾे देवनागरीअ में लिखनि। ॿियनि सभिनी खे छो न ते इहो हुकुम कयूं? तंहिंजे करे मूंखे जेका सिंधियुनि जी पंहिंजी इज़त आहे, सेल्फ रिस्पेक्ट आहे, स्वामान आहे, सो उन्हीअ मूंखे चयो त इहा असांखे लड़ाई ज़रूरु लड़णु खपे हिन सरकार ॿिन्ही सरकारुनि सां। ऐं असांखे ॿी त का ताक़त हुई कान। ताक़त हुई जेको 98 में किताबु मिलंदो हो संविधान, उहो पढ़ी खणी वियासीं बम्बई हाई कोर्ट में। उन ॾींहंनि में फाज़िल जज हुआ जेको इंसाफ़ कंदा हुआ, सरकार खां न डिॼंदा हुआ, जिन खे जज चइजे उहे हुआ। पोइ हुते वियासीं असीं, उते बि सिंधी असांजा केतिरा आया अपोज़ करणु। ऐं वॾी वॾी अख़बार हिकिड़ी निकिरंदी हुई सिंधियुनि जी, हिंदुस्तान, जो नालो विसरी वियो आहे मूंखां, शायदि नालो हीरानंद करमचंद एडिटर। पोइ उहो ख़ासि अपोज़ करणु आयो हो इन ॻाल्हि खे, त सपोर्टिंग द गवर्नमेंट। सो मां कोर्ट में उथी जजनि खे चयो त हिनजी जेका अख़बार आहे उहा ॾिसो। उहा अख़बार जेका आहे सा सॼी 8 पेजनि जी अख़बार आहे। उन में हिकिड़ो लफ़्ज़ बि कोन्हे देवनागरीअ में। हिकिड़ी कुंड में किथे हिकिड़े पेज ते, हिकिड़े सुफ़े ते 3-4 अखर लिखियलु हुआ आहे देवनागरीअ में, बाक़ी सॼी अख़बार हुई। मुंहिंजो इहो एडिटर साहिबु आयो आहे देवनागरीअ जी वकालत करणु, पहिरें त पंहिंजी अख़बार देवनागरीअ में कढे। सो असां केस खटियो ऐं बम्बई हाई कोर्ट जेको फ़ैसिलो कयो उन में अपील बि न करे सघिया, छो जो ख़बर आहिनि त अपील में वरी ॿिया जूता लॻंदा। तंहिंजे करे हाई कोर्ट जो फ़ैसिलो इहो हो त जेकॾहिं के बि पेरेंट्स 10% सिंधी पेरेंट्स ॿारनि जा, उहे जेकॾहिं चवनि त असांखे हीअ लिपि खपे त उन जी लिपीअ सेखारण जो बंदोबस्तु करिणो पवंदो सभिनी स्कूलनि खे। उहा ऑर्डर अञा ताईं क़ाइमु आहे। लिपि ऐं ॿोली जो पाण में तमामु गहरो कनेक्शन आहे। लिपीअ खे ताईं मटायो त लैंग्वेज फिरी वेंदी। ऐं ख़ासि करे असांजी जेका लिपि आहे सा ॾाढी विशाल आहे न। असांजी 52 लेटर्स आहिनि असांजे इन में। तंहिंजे करे जेके सटिल प्रोनाउंसिएशन्स आहिनि से असीं सिंधी करे सघंदा आहियूं। तंहिंजे करे सिंधी जंहिं मुल्क में वेंदा आहिनि उतां जी ज़बान तकड़ी सिखी सघंदा आहिनि। सो ऐं ॿियो त जवाहरलाल नेहरूअ पंहिंजे हिकिड़े किताब में, मां उहो कोर्ट खे पढ़ी ॿुधायो, लिखियो हो त जेकॾहिं लिपि मटाइबी कंहिं बि ॿोलीअ जी त उहा ॿोली ख़तमु थी वेंदी। त तई इन ॻाल्हि खे वठी करे सिंधियुनि खे कुझु एडवाइस का सलाह ॾियणु चाहींदा? सिंधियुनि खे ॿी कहिड़ी सलाह ॾियां मां? सिंधियुनि खे इहा ई सलाह आहे त जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी आइडेंटिटी जेका सुञाणप आहे उन खे मज़बूत रखिणो आहे, उनखे उनजी पर्दाख़्त करणी आहे,
त तव्हांखे ॿोली ज़रूरु क़ाइमु रखणी पवंदी ऐं ॿोली माना लिपीअ सां गॾु, जंहिं लिपीअ में उहा ॿोली हिरियल आहे। तव्हां सिंधियुनि लाइ कहिड़ा कहिड़ा ख़ासि अहम केस लड़िया आहियो? घणेई केस मूं हलाया आहिनि, सिविल केस हलाया आहिनि, फ़ौजदारी केस हलाया आहिनि। उन्हनि ॾींहंनि में किथे धुलिया जे पासे में का म्यूनसिपैलिटी हुई, जंहिंमें वीचारा असांजा सिंधी रेफ्यूजी सॼो मार्केट ठाहे वेठा हुआ दुकाननि। डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट ऑर्डर कयो त इहे सभु ड्राहियो, छो जो भई इहे बेक़ाइदे आहिनि। कहिड़े साल में थियो? 43-49 जी ॻाल्हि आहे। हा, ऐं सिर्फ़ु ऑर्डर ई ईअं हो त जेके सिंधी रेफ्यूजीज़ आया आहिनि उन्हनि जेके दुकान ठाहिया आहिनि इहे ड्राहियो। पोइ छा? मां बॉम्बे हाई कोर्ट में खणी वियुसि, मूं जजनि खे ॾेखारियो, मुंहिंजो ॻाल्हि ॿुधो, ईअं साॻी कतार में मुस्लमाननि जा दुकान आहिनि। कॉन्स्टिट्यूशन चए थो त सभिनी जो जेको बि मज़हब हुजे तंहिंजी सभिनी जी बराबरी आहे, इक्वालिटी आहे। तव्हां सिंधियुनि रेफ्यूजीज़ जो छो था ड्राहियो? ऐं छाकाणि जो हुननि जी कॉर्पोरेशन में का मिनॉरिटी हुई या ताक़त हुई वधीक, तंहिं करे। ऐं चीफ जस्टिस चागला हो, चागला सां गॾु वॾो बेदार दिमाग़ वारो जज, जंहिंखे मशहूरु जज हो हिंदुस्तान जो, बॉम्बे हाई कोर्ट में हो तेंदुलकर। चागला ऐं तेंदुलकर जी बेंच हुई। 2 कलाकनि में केस हलियो ऐं ऑर्डर सेटिसाइड कयऊं। अच्छा, मुरारजी भाई जेको ही एक्ट पास कयो उन बाबति बि कुझु ॿुधायो न? उन में एतिरा पावर्स हुआ सरकार खे त सिंधियुनि खे हिकिड़े हंधा उठाए ॿिए हंधि खणी वञो, यानी एतिरे क़दुरु जो भई सिंधियुनि खे तव्हां को लोड़ो ठाहे लोड़े में बंदि करे रखो, तॾहिं बि उन एक्ट मूजिबि ताक़त हुई सरकार खे। इहो कॾहिं थियो हो? कहिड़े साल में थियो हो? 48 रेफ्यूजी एक्ट। जीअं असीं आयासीं सम्झाऊं त ही भई गायूं मेहूं आहिनि, हिननि खे गांयुनि मेहुनि वांगुरु असांखे हलाइणो आहे। तंहिंजे करे त मूं चयो उन ॾींहुं त मूं पाण अखियुनि पंहिंजे कननि सां ॿुधो आहे त सिंधी ॾिसो या नांग ॾिसो त पहिरियां ई सिंधीअ खे मारियो। इहे मूं लफ़्ज़ ॿुधा आहिनि। असां त का हमदर्दी पहिरियां ई कोन ॾेखारियऊं, आख़िर थोरनि ॾींहंनि खां पोइ हमदर्दी ॿधी आहे, जॾहिं ॾिठाऊं त भई इहे सिंधी को डाकू न आहिनि, शरीफ़ आहिनि ऐं पढ़ियल ॻढ़ियल आहिनि, ऐं इहे असांजी इकनॉमी आहे, उन असांजी सूंहं मथे थी, स्कूल था खोलीनि, अस्पताल था खोलीनि, कॉलेज था खोलीनि, मार्केट था खोलीनि, ॾेखारीनि था त धंधो कीअं कजे। पोइ सम्झ में हिननि खे आई ऐं किथे वञी बिल्डिंग्स था ठाहिनि, फ्लैट्स था विकिणनि। ॾिठाऊं त ही कमायत जा माण्हू आहिनि। पोइ तंहिंखां पोइ मिड़ई असां सां प्रेम वंडियो त। हा, बराबरि। त भला जेको सिंधू नगर में जायुनि ॾाराइण जो केस थियो हो उन जो ख़ैर हाणे उन में त कुझु असांजे सिंधियुनि जी बि पंहिंजी थोरी ग़लती हुई, पर अहिड़ी ग़लती न हुई जो उन जा सिंधियुनि जा हज़ारे जॻहियूं चयूं त ड्राहींदासीं ऐं लख माण्हुनि खे रेफ्यूजी बणाईंदासीं वरी। सो तंहिंजे करे हाई कोर्ट मां बि कुझु असांखे मिड़ी सुठो फ़ैसिलो मिलियो। ऐं पोइ सरकार बि ॾिठो त सरकार ते बि पॉलिटिकल प्रेशर जेको हलियो, डेमोक्रेटिक प्रेशर, लेजिटिमेट प्रेशर हलियो, उन में सम्झाऊं त हीउ सिंधियुनि जो जेको केस आहे सो मॉरली ठीकु आहे बिल्कुलु। तंहिंजे करे हाणे उहा बि भॻवानु कयो त रखिजी आई ॻाल्हि। ऐं उन खां पोइ हू जेको ॿियो केस हो सिंध लफ़्ज़ नेशनल एंथम मां कढण जो, हा, इहे त पागल माण्हू आहिनि हिंदुस्तान में। हाणे ॾिसो तव्हांजी कहिड़ी ॿिली मारी आहे असां जो चओ था त सिंधीअ खे हुतां एथ शेड्यूल मां कढो या सिंधीअ खे नेशनल एंथम मां सिंध जो नालो कढी छॾियो। पोइ उनखे त जजनि तमामु वॾी उन्हनि खे अटैक कई, जजनि उनखे कॉस्ट विधाऊं, उन्हनि ते ॾंढु विधाऊं। दादा भला ही जेके सिंधी हर खेत्र में हेतिरो अॻिते आहियूं असीं, पोइ पॉलिटिक्स में भला तव्हांजो छा ख़्यालु आहे? असां सिंधियुनि खे पॉलिटिक्स में अचणु घुरिजे या छा कजे? भले अचनि, जेकॾहिं एतिरा लोकप्रिय थियनि जो तव्हांखे वोट मिलनि, बाक़ी तव्हांजे लाइ रिज़र्वेशन थिए या नई स्टेट हाणे ठहे
इहे अॼु जूं ॻाल्हियूं आहिनि। रिज़र्वेशन थींदी कान सिंधियुनि लाइ ऐं न थियणु खपे, छो जो कॉन्स्टिट्यूशन जे बरख़िलाफ़। ऐं जेकॾहिं न इहे सिंधियुनि खे कुझु मिलंदो ई अहिड़े नमूने जो, त इहे सिंधी पाण में विड़ी जेका थोरी घणी यूनिटी आहे उहा घटिजी वेंदी। भला इहो ॿुधायो त सिंधी रुॻो मशगूल आहिनि पैसो ठाहिण में? न न न, इहा थोरी एग्ज़ेजरेटेड स्टेटमेंट आहे। सिंधियुनि में बि ग़रीबी आहे, सिंधियुनि में बि शराफ़त आहे, ऐं हेॾा सारा एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स, हॉस्पिटल्स ठहिया आहिनि। इहे सभु इहो क्रिटिसिज़म जेको आहे सो 90% अनजस्टिफाइड आहे। हाणे ईअं आहे त पोइ असांजा सिंधी शाहूकार बि उधार दिलि न आहिनि एतिरा जेतिरा थियणु खपनि। पर तंहिंजी माना ईअं न आहे त संदसि रुॻो हिकिड़ो ई मक़सदु आहे त पैसा ठाहियूं। इहा सॼे असांजे कम्यूनिटीअ जी बेइज़ती आहे। भला ही किताब तव्हां कॾहिं लिखियो ऐं छा बाबति आहे? हीअ जेको किताबु आहे, दिस इज़ अ कलेक्शन ऑफ माई आर्टिकल्स विच हैव अपीयर्ड ड्यूरिंग द लास्ट 10-15 years। ऐं जेके इम्पॉर्टेंट आर्टिकल्स आहिनि, इन में हिकिड़ी आर्टिकल सिंधियुनि ते बि अथव। सिंधी बाबति आर्टिकल्स आहिनि? आयो वीचारे किताब जेको थी त मनमोहन रिलीज़ कयो, प्रेसिडेंट मनमोहन, प्राइम मिनिस्टर ने। ऐं छा चयईं पंहिंजे स्पीच में? चयईं त राम असांजो नेशनल ट्रेजर आहे। असांखे सचमुच तव्हां ते फ़ख़ुरु आहे। सो इहे प्राइम मिनिस्टर जी हैसियत में चई वियो आहे, इहा उन जी जजमेंट आहे। पर पोइ न सिंधियुनि वटि क़दुरु आहे, न ॿिए वटि कंहिं क़दुरु आहे। असांखे ख़ूब क़दुरु आहे तव्हांजो। भला सिंधी ॿोलीअ खे असीं अॻिते कीअं वधायूं, उन लाइ असांखे कहिड़ी कोशिशि करणु खपे? तो जेको कमु खंयो आहे हथ में, त चैनल हुजे 24 कलाकनि जी, इहो हिकिड़ो वॾो क़दमु आहे। छो जो जेकॾहिं तव्हां इन चैनल खे इंट्रस्टिंग बनायो ऐं सचपच आर्टिस्टिक वैल्यू हुजे, इन में एस्थेटिक एलिमेंट हुजे, त ॿियनि माण्हुनि खे बि परख थींदी सिंधियुनि जी, ऐं सम्झंदा त हीअ सिंधी बि असांजे हिंदुस्तान जे गुलदस्ते में हिकिड़ो ख़ूबसूरत गुल आहे। तंहिंजे करे असीं ॿियनि जी दिलि बि पाण ॾे छिकींदासीं, ऐं इज़त वधंदी, प्रेम वधंदो, कोऑपरेशन वधंदो, ऐं दैट इज़ द ओनली वे टू कीप सिंधियत अलाइव एंड टू सिंधीज़ in a happy condition. When we are considered by our neighbors, by our fellow citizens, that they are a useful members of Indian nation. दादा, तव्हांजे ख़्याल में माण्हू जेके ही पंहिंजी ॿोली विसारीनि पिया, सिंधी नथा ॻाल्हाइनि, उन्हनि जो छा कजे? उनजो इहो ई तरीक़ो आहे। ॾिसो न, हाणे ॻाल्हि त ईअं आहे त इहो हिकिड़ो वॾो असांजे लाइ हैंडीकैप आहे। छो जो ॿार अंग्रेज़ी बि ज़रूरु पढ़नि। अॼुकल्ह जी दुनिया में हिकिड़ी इंटरनेशनल लैंग्वेज ज़रूरु आहे, अंग्रेज़ी हुजे, फ्रेंच हुजे, स्पेनिश हुजे, इहा बि ज़रूरी आहे। ऐं ॿी पंहिंजी जेका नेशनल लैंग्वेज आहे हिंदी या हिंदुस्तानी। हिंदी त जेका अॼुकल्ह आर्टिफिशियल हिंदी ठाहिनि पिया था यूपीअ जे लेबॉरेटरीअ में, उहा त हिंदी न आहे, अलाए छा आहे। ज़बान आहे जेका सचपच इट ग्रोज़ ऑन द टंग, सो इहे त आर्टिफिशियली वेठा ठाहिनि हिकिड़ी ॿोली। ऐं सची जेका हिंदुस्तान जी लैंग्वेज थियणु खपे, दैट इज़ रियल हिंदुस्तानी, विच इज़ द मिक्सचर ऑफ ऑल लैंग्वेजिस, मेनली हिंदी एंड उर्दू, बट ऑल्सो द सदर्न लैंग्वेजिस, उन्हनि खे बि थोरो उन में पंहिंजो नज़र अचे त असांजो इन में कंट्रीब्यूशन आहे नेशनल लैंग्वेज। इहा लैंग्वेज सिखनि, ऐं तंहिंखां पोइ वरी सिंधी लैंग्वेज बि सिखनि। हिकिड़ो त वॾो स्ट्रेन आयो ॿारनि ते, 3 लैंग्वेज सिखनि। 3 लैंग्वेज फार्मूला अॻे ॿियनि बि कयो आहे, ईअं कोन्हे त न आहे, पर तॾहिं बि ॿारनि ते हिकिड़ो स्ट्रेन आहे। ऐं पोइ ॿार ॾिसनि था त भई असांजी सिंधी कतब किथे थी अचे। हाणे इहो हिकिड़ो तव्हांखे त कतब तॾहिं ईंदी सिंधी, ऐं इहा सम्झ वेहंदी ॿारनि खे जॾहिं उन सिंधी ॿोलीअ मां हुनखे लुत्फ़ु मिलंदो। ऐं उहो लुत्फ़ु भला कीअं मिलंदो? उहो लुत्फ़ु इहो मिलंदो, तूं करे वेठी न इहो कमु। तंहिंजी माना त जे सिंधी चैनल ठहंदो त उन मां फ़ाइदो थींदो? फ़ाइदो थियणो आहे, इन में कोई शक न आहे। पर उन जे लाइ सरकार पैसा ॾे न ॾे, सिंधियुनि खे पंहिंजे खीसे में हथु विझी
क़ुर्बानी करणु लाज़मी आहे। तव्हां हेतिरा कम कया आहिनि, हेतिरा साल पंहिंजी उमिरि गुज़ारी आहे, हाणे हिन हयातीअ में बाक़ी तव्हांजो को सुपिनो या कमु? का तमन्ना कान्हे। तमन्ना इहा आहे त असांजी क़ौम जेका आहे सा निहाल थिए, प्रॉस्परस थिए, पीस लिविंग थिए, को ख़तरे में न हुजे, सभु धर्म जेके आहिनि, मज़हब आहिनि, हिकु थियनि, प्रेम मुहबत में हले कमु। इहो मुंहिंजो ड्रीम इहो आहे। बाक़ी पंहिंजे लाइ मां त रुॻो मृत्युंजय मंत्र जेको आहे सो सुबुह जो मां वेही 60-65 दफ़ा उनखे रिसाइट कंदो आहियां। उन जो मूल मंत्र छा आहे त जेसि ताईं मां ज़िंदगी आहे तेसि ताईं मूंखे सिहत ॾे, पर मरण खां पोइ वरी मूंखे हिते न मोकिलिजे। आई डोंट वांट टू रिटर्न टू दिस सॉरी प्लेनेट। त दादा, तव्हां सां ॻाल्हाए, तव्हां सां मिली असांखे ॾाढी घणी ख़ुशी थी ऐं घणनि नयनि ॻाल्हियुनि बाबति ॼाण पई। तव्हांजी महिरबानी। तुंहिंजी महिरबानी, छो जो मां तुंहिंजे मार्फत अॼु हेतिरनि सिंधियुनि सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। तुंहिंजी महिरबानी, तुंहिंजी महिरबानी। त तव्हां मिलिया असांजे बर्ख वकील, निडर वकील श्री राम जेठमलाणीअ सां। तव्हां हिननि बाबति असांजी वधीक ॼाण ॾिसंदा असांजे इंटरनेट ते, असांजी वेबसाइट ते।